इंसाफ वजह हिकिड़ो दोस्त नारा पे आया तो पंजाब की बेटी साइमा, सरहद की बेटी साइमा, बलोचिस्तान की बेटी साइमा, मां चवां तो हीअ सिर्फ़ सिंध जी बेटी आहे। इन करे जो ही हिन मुल्क जी न्याणी हुजे हा त तव्हांखे यादि हूंदो त कसूर में वाक़ियो थियो हो, उते ज़ैनब जो केस थियो हो, उते सॼे कसूर खे गिरफ़्तार कयो वियो, सॼे कसूर जे माण्हुनि खे ॿधो वियो, सॼे कसूर जे नौजवाननि पोड़नि तक उन्हनि DNA कया। इहो आहे वॾेरे दोस्त चयो ते त लाहौर ऐं लाड़काने वारो। बाबा हिते हमेशह इहो आहे, तव्हां कंहिंखां इंसाफ़ था वठो। चीफ जस्टिस आहे किथे? 100 नोटिस ॿियनि जा वठे थो। असांजा नौजवान जेके सालनि खां कमजी विया आहिनि, जेके जिन जूं न्याणियूं हिते प्रेस क्लबनि ते एहतजाज, हड़तालूं, पैदल मार्च करे रहियूं आहिनि, चीफ जस्टिस साहब खे गोॾी कोन थो खाए। इन करे त असां सिंधी आहियूं। वञे तो सवेर हमरा दोस्त चयो त थोरा आहियूं। मुंहिंजो शहीद चेयरमैन बशीर खान चवंदो त असांजो हिकिड़ो माण्हू लखनि जे बराबरि आहे। तंहिं करे हे जेके बि हिते असां गॾु थिया आहियूं, जेके बि हिन ख़ैरतमंद पुटनि सिंध जा, जेके बि अॼु हिन कराची प्रेस क्लब ते पहुता आहिनि, हिकिड़ो लखनि जे बराबरि आहे। तंहिं करे असांखे कंहिंखां इंसाफ़ करण जी ज़रूरत न पवे। असीं हीअं रोडनि ते, रस्तनि ते पंहिंजा मैदान सजायूं, पंहिंजे बचनि जो वारसी कयूं त पाण ई असांखे इंसाफ़ मिलंदो। हिते कतल कसूर में थियो, असां सॼे सिंध में हिते एहतजाज थिया, सिंध जे कुंड कुर्च में एहतजाज थियो, पर अॼु कराची प्रेस क्लब ते असां गॾु आहियूं। सवाइ धरती जे वारसनि जे तव्हां को हिकिड़ो धारियो, कॾहिं के नाज़िमाबाद में तव्हांखे एहतजाज नज़र आयो, कॾहिं को तव्हांखे डिफेंस में एहतजाज नज़र आयो, कॾहिं को ॿिए इलाइक़े में तव्हांखे। इन करे जो ही सिंध जी न्याणी आहे ऐं असां सिंध जा वारस मालिक आहियूं ऐं उन्हनि जा असां वारस आहियूं। तानिया ख़ासकरी वारो मसइलो चीफ जस्टिस खे नज़र कोन आयो, पर तव्हांखे यादि हूंदो अवामी आवाज़ में हफ़्तो 10 ॾींहं अॻु में हिकिड़ी हेडलाइन लॻी हुई त चीफ जस्टिस उते वञे थो त कोइटा में हिते माण्हू कमाइण छो था अचनि, हिते माण्हू नौकरियूं करण छो था अचनि, पंहिंजनि सूबनि में वञनि। साईं चीफ जस्टिस साहब, इहो असांखे तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे, पर इहो सिंध में बि लागू कर न। इहो फ़ैसिलो सिंध में लागू कर जो हिते बैन अल-अक़वामी यतीम खानो आहे, बर्मी, बंगाली, दुनिया जा ॾेढ माण्हू हिते अचनि था। तंहिं करे असांखे कंहिंखां इंसाफ़ थी। पीपुल्स पार्टी खां तव्हां ॿबरनि खां ॿेर था वठो। बाबा पीपुल्स तव्हांखे इंसाफ़ ॾींदी। हा, को करप्शन जो कमु को हुजे, को कब्ज़ो हुजे, को अहिड़ो मसइलो हुजे, तव्हां उन सां राब्तो कयो, तव्हांजो कमु कंदा। तंहिं करे असांखे पंहिंजे मुर्सीअ ते ॿाहिरि निकिरणो आहे, असांखे पुरअमन रहणो आहे, असांखे जदोजहद करणी आहे। जीअं संग जीअं